एशिया कप में रेफरी एंडी पाइक्रॉफ्ट के तब्दील करण वारे मामले ते डेडलॉक बरक़रार। पाकिस्तान ऐं यूएई विच में मैच खेॾी वेंदी या न, फ़ैसिलो कुछ देर में थियण जो इम्कान। ज़रियनि मूजिबि यूएई सां मुक़ाबले लाइ स्टेडियम लाइ रवानी थींदड़ क़ौमी क्रिकेट टीम खे होटल में ई तरसण जूं हिदायतूं जारी कयूं वयूं। पीसीबी चेयरमैन मोहसिन नक़वी कुछ देर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ आला सतही वफ़द सां गॾु सऊदी अरब जी तख़्तगाह रियाज़ पहुची वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान जी दावत ते दौरो करे रहियो आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार, दिफ़ा वारो वज़ीर ख़्वाजा आसिफ़ ऐं नाणे वारो वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब बि दौरे ते वज़ीर आज़म सां गॾु आहिनि। सऊदी अरब जे बेड़हाक जहाज़नि वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे सलामी पेश कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सऊदी अरब जे वली अहद सां मुलाक़ात कंदो। सुभाणे बरतानिया लाइ रवानो थींदो। बरतानिया में 2 ॾींहं तरसण बाद अमेरिका रवानो थींदो। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अमेरिका दौरे दौरान गॾियल क़ौमनि जे जनरल असैम्बली खे ख़िताब कंदो। मौसमियात खाते जूं घणे भाङे ख़बरूं ग़लति हूंदियूं आहिनि। हिकु भेरे मौसमियात खाते चयो त 4 ॾींहंनि ताईं बरसाति आहे, पर हिकु फुड़ो न किरियो। जंहिं ॾींहुं मौसमियात खातो चवंदो आहे त अॼु बरसाति न हूंदी, उन ॾींहुं थींदी आहे। क़ौमी असैम्बली जे पाणी वसीलनि बाबति स्टैंडिंग कमेटी जे इजलास में मेंबर्स जी मौसमियात खाते जे इख़्तियारनि ते तनक़ीद। शाज़िया मरी पुछाणो कयो त मौसमियात खाते जी बजट केतिरी आहे ऐं केतिरा मुलाज़िम आहिनि। डीजी मौसमियात चयो त मेट डिपार्टमेंट जी बजट 4 अरब रुपया आहे ऐं 2430 मुलाज़िम आहिनि। कमेटी जे चेयरमैन अहमद अतीक अनवर चयो त हिकु ॾींहुं ॾिसण हलंदासीं त मौसमियात खाते वटि टेक्नोलॉजी कहिड़ी आहे, छो अॻकथियूं सही साबित नथियूं थियनि। वक़्ती सदर यूसुफ रज़ा गिलानी आलमी इदारनि खां पाकिस्तान ख़ासि तौर ॾखिण पंजाब जे ॿोॾि मुतासिरनि लाइ मदद जी अपील करे छॾी। वक़्ती सदर यूसुफ रज़ा गिलानी जो ॿोॾि मुतासिरनि लाइ वक़्तायती इमदाद ते ज़ोर। सेनेटर राणा सनाउल्लाह जी यूसुफ रज़ा गिलानी सां मुलाक़ात मुल्की सियासी ऐं अमन अमान जे सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾेवट कई। एनडीएमए चेयरमैन लेफ्टिनेंट जनरल इनाम हैदर मलिक चयो आहे त ॿोॾि सबबि 3 लख माण्हू मुतासिर थिया आहिनि। लखे माण्हू ख़ैमनि में ज़िंदगी घारे रहिया आहिनि। पाणी, बिजली, सिहत समेत ॿियूं सहूलियतूं न आहिनि। पाकिस्तान ईंदड़ सालनि में मौसमियाती तब्दीलियुनि सबबि वधीक मुतासिर थींदो। ईंदड़ सालनि में वधीक बरसातूं पवण जो इम्कान आहे। ग्लेशियर तेज़ी सां ख़तम थी रहिया आहिनि। मौसमियाती तब्दीली बाबति स्टैंडिंग कमेटी जे इजलास खे ब्रीफिंग ॾींदे एनडीएमए चेयरमैन चयो त हलंदड़ साल मॉनसून 2 हफ़्ता अॻु शुरू थियो। भारत DMC का डेटा शेयर न कई। ईंदड़ सालनि में वधीक बरसातूं पवण जो इम्कान आहे। डिज़ास्टर जे लाइ पैसा ॾींदड़ मुल्क पाण ई मौसमियाती तब्दीली जे मसइलनि जो शिकार आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत गॾियल क़ौमुनि में इमदाद जी अपील कई त सिंध समेत ॿियनि सूबनि जूं हुकूमतूं सपोर्ट कंदियूं। आबादगारनि जो नुक़सानु थियो आहे, अज़ालो करण लाइ को हल कढियो वञे। ॿी सूरत में फूड सिक्योरिटी जा जेके मसइला थींदा उहे अव्हां खां संभालजी न सघंदा। वॾे वज़ीर मुराद अली शाह जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। वॾे वज़ीर चयो त ॿोॾि खे मुंहुं ॾियण लाइ तयारी कई हुई। शुक्र आहे त पाणी में लाथ थी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पीपल्स पार्टी चेयरमैन जी दरख़्वास्त ते ज़रई एमरजेंसी लॻाई। गुडू बैराज वटि लाथ आई आहे। सखर बैराज ते अॼु राति या सुभाणे खां पाणी में लाथ अची वेंदी। बंदि महफ़ूज़ आहिनि। असांजी पहिरीं तरजीह माण्हुनि जी जान बचाइण हुई। असां आबादगारनि लाइ पैकेज तयारु करे वरितो आहे। ईंदड़ हफ़्ते ऐलान कयो वेंदो। गुडू बैराज वटि पाणी जे वकिरनि में लाथ जो सिलसिलो जारी। मथां वकिरो 5,70,027 क्यूसेक ऐं हेठां वकिरो 5,42,809 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बैराज वटि मथां दर्जे जी ॿोॾि बरक़रार। मथां वकिरो 5,71,800 क्यूसेक ऐं हेठां वकिरो 5,18,120 क्यूसेक रिकॉर्ड। कोटड़ी बैराज वटि नंढी ॿोॾि बरक़रार। मथां वकिरो 3,10,698 क्यूसेक ऐं हेठां वकिरो 2,99,098 क्यूसेक रिकॉर्ड। चाचड़ा शरीफ़ वटि सिंधु दरिया में लाथ रिकॉर्ड। गेज 10 फुट ते पहुची वियो। पंजनत वटि पाणी बरक़रार घटिजी 1,94,279 क्यूसेक ते पहुची विया। सिंधु में 4 बंदनि ते दबाव बरक़रार। सादी मुसाणी वटि 5 ज़मींदारी बंदनि खे घारा पइजी विया। ॻोठ अब्दुल लतीफ़ कलहोड़ो, उमर शेख जाड़ो कलहोड़ो, मोर माछी, अब्दुल गनी चांडियो ऐं माशूक चांडियो समेत 30 खां वधीक ॻोठ पाणी हेठि। फसल लुड़ी विया। ठारूशाह भरिसां तरबेलो ऐं भोरटी जे कचे वारो इलाइक़ो बि मुकमल तौरु ॿुॾी वियो। ॻोठनि खे शहरनि सां मिलाईंदड़ तगर रोड लुड़ी वियो। घोटकी जे कचे जो ॻोठ दाऊद तलाई पाणी हेठि। ॻोठाणनि जो चवणु आहे त इंतिज़ामिया का बि मदद नाहे कई। दौलतपुर सफ़न जे कचे में हिकु नौजवान ॿुॾी फौत। नौजवान ग़ुलाम हुसैन ॾाहिरी घर वेंदे ॿुॾी फौत थी वियो। लाशत सखर बैराज 42 गेट नंबर वटां हिकु शख़्स जो लाशत सुञाणप न थी सघी।
पंजाब हुकूमत GHQ हमले केस बाबति जेल ट्रायल जो नोटिफिकेशन वापसि वठी छॾियो। रावलपिंडी जी दहशतगर्दी टोड़ अदालत बुधनी 19 सेप्टेम्बर ताईं मुलतवी करे छॾी। ईंदड़ बुधनी ते शाहिद तलब अदालत सुप्रींटेंडेंट अडियाला जेल खे वीडियो लिंक जा इंतजाम करण जी हिदायत करे छॾी। PTI बानी जी भेण अलीमा ख़ान चयो आहे त पंजाब हुकूमत नोटिफिकेशन में चयो आहे त बानी जो ट्रायल वीडियो लिंक जे ज़रिए कयो वेंदो। वकीलनि खे ख़दशा आहिनि, असिल सां मुशावरत करणी हूंदी आहे। तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन बैरिस्टर गौहर चयो आहे त अदलिया मां उम्मीदूं आहिनि। मुल्क में सियासी छिकताण वधी वई आहे, अवाम में मायूसी आहे। हाणे सज़ा ऐं आचार बाज़ार ख़त्म थियणु घुरिजे। मीडिया सां ॻाल्हाईंदे बैरिस्टर गौहर चयो त 27 सेप्टेम्बर ते पिशावर में जलसो आहे। PTI बानी जलसे जूं ज़िम्मेवारियूं अली अमीन गंडापुर खे ॾिनियूं आहिनि। वफ़ाक़ जल्द अफ़गानिस्तान सां ॻाल्हियूं करण लाइ वफ़्द मोकिलण जो फ़ैसिलो करे। ॿी सूरत में असांजो जरगो वञण लाइ तयारु आहे। KP हुकूमत जे तर्जुमान बैरिस्टर सैफ़ जो बयानु। बैरिस्टर सैफ़ चयो आहे त ख़ैबर पख्तूनख्वा दहशतगर्दी ख़िलाफ़ फ्रंट लाइन सूबो आहे। दहशतगर्दी जो समूरो बार ख़ैबर पख्तूनख्वा खंयो आहे। ख़ैबर पख्तूनख्वा जी क़ुर्बानीनि सबबि बाक़ी मुल्क दहशतगर्दी जे बाहि खां महफ़ूज़ आहे। वफ़ाक़ी हुकूमत अहम मसइले खे संजीदगी सां ॾिसे, हर शइ में सियासत नथी करे सघिजे। अफ़गानिस्तान खे नज़रअंदाज़ करणु वफ़ाक़ी हुकूमत जी वॾी ग़लती हूंदी। खुज़दार में सिक्योरिटी फोर्सिस जी कार्रवाई, 5 भारतीय स्पॉन्सर्ड दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिबि 14 ऐं 15 सेप्टेम्बर जी राति इंटेलिजेंस इत्तलाउनि जी बुनियाद ते कामयाब ऑपरेशन कयो वियो। फायरिंग जी ॾे वठि दौरान 5 भारतीय स्पॉन्सर्ड दहशतगर्द मारिया विया। मारिजी वियल दहशतगर्द इलाइक़े में दहशतगर्दी जी कार्रवाइनि में मुलविस हुआ। वॾे अंग में हथियार ऐं बारूदी मवाद हथ। ISPR जो चवणु आहे त सिक्योरिटी फोर्सिस दहशतगर्दी जे नासूर खे पारां ख़त्म करण लाइ पुरज़म आहिनि। दहशतगर्दनि जे समूरनि सहूलतकारनि ऐं ॾोहारनि खे इंसाफ़ जे कटहरे में आंदो वेंदो। JUI जो सिंध अमन मार्च रवां दवां झोक शरीफ़ बठूरो ऐं बुलड़ी शाह करीम पहुचण ते गुलनि जी वर्खा सां अची आहे। कंदकोट खां निकितल मार्च सुभाणे कराची पहुचंदो। राशिद महमूद सुमरो चयो आहे त अवाम जी जान ऐं माल जे तहफ़ुज़ लाइ निकिता आहियूं। सिंध अमन मार्च खे अवाम भरपूर मोट ॾेई रहियो आहे। सुभाणे कराची में CM हाउस आॾो धरणो हणंदासीं। नवाबशाह में औरत वकील रीमा कंवल जे पीउ पारां क़त्ल जो शक ज़ाहिर करण बाद मुड़िस सजाद भट्टी गिरफ़्तार। जांच लाइ कमेटी बि क़ाइमु। रीमा कंवल जे पीउ सलीम मस्तोई चयो आहे त धीउ खे क़त्ल कयो वियो आहे। धीउ रीमा कंवल मुड़िस सजाद भट्टी ख़िलाफ़ केस दाख़िल करण लाइ एयरपोर्ट थाणे ते वई हुई। पुलिस मुड़िस सजाद भट्टी खे हिरासत में वठी जांच शुरू करे छॾी। पुलिस जो चवणु आहे त रीमा कंवल ग़रीबाबाद वारे इलाइक़े में हॉस्टल ते रहंदी। 2 महीननि खां मुड़िस सजाद भट्टी सां इख़्तिलाफ़ हुआ। तलाक लाइ अदालत में दरख़्वास्त दाख़िल बि कराई। गुज़िरियल राति मुड़िस सजाद भट्टी सां होटल ते मानी खाइण लाइ वई हुई। मोटरसाइकिल तां किरण बाद रीमा कंवल खे ज़ख़्मी हालत में मुड़िस सजाद भट्टी अस्पताल खणाए आयो। पुलिस जो चवणु आहे त नारी जी अॼु तदफ़ीन थींदी। वारसनि जी मर्ज़ी मूजिबि केस दाख़िल कयो वेंदो। पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध जी मुहिम किथे किथे हलाई वई। कहिड़नि रूरल ऐं अर्बन एरियाज़ में ॿारनि खे स्कूल्स में दाख़िल करायो वियो। छा रुगो स्लोगन ॾियण सां लिटरेसी रेशो वधी वेंदो? हैरत आहे त स्कूल जी इमारतुनि जी तामीर वारो कमु रोलड़ जे वर चढ़ियल आहे। जॾहिं स्कूल जूं इमारतूं न आहिनि त पोइ फर्नीचर, बिजली ऐं ॿियनि सहूलियतुनि जो कहिड़ो हाल हूंदो? सिंध हाई कोर्ट बेंच सखर जा रिमार्क्स। अदालत तालीम खाते जे अमलदारनि खां पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध जे स्लोगन बाबति लिखत में रिपोर्ट तलब करे वरिती। अदालत चयो त जेकॾहिं प्रोग्रेस रिपोर्ट दुरुस्त न निकिती त ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ एक्शन खंयो वेंदो। एडिशनल रजिस्ट्रार समूरनि स्कूल जो मुआइनो करे प्रोग्रेस रिपोर्ट अदालत में पेश करे। सिंध हाई कोर्ट बेंच सखर में मोरो जे ॻोठ पांदी ख़ासि गली जे स्कूल जी इमारत जो तामीराती कमु मुकमल न थियण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी थी। जस्टिस ज़ुल्फ़कार अली सांगी ऐं जस्टिस रियाज़त अली साहर ते ॿधल 2 रुकनी बेंच ॿुधणी हलाई। छठो भरिसां 3 नारियूं तलाउ में बुड़ी फौत। ॻोठ अरबाब भाई खान में 3 नारियूं तलाउ मां पाणी भरे रहियूं हुयूं। हिकु नारी पेर तिरकण सबबि किरी पई। 2 नारियुनि बचाइण जी कोशिशि कई। 3 नारियुनि खे बेहोशी जी हालत में कढी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। डॉक्टर्स पारां फौत थियण जी तस्दीक। फौतुनि में ग़ज़ाला धीउ उमर बबर, महक धीउ मिर्चुम बबर ऐं पठाणी ज़ाल उर्स बबर शामिल। हिक ई ॻोठ में 3 लाश पहुचण ते कोहराम। ऐं कंदकोट में हथियारबंदनि जी फायरिंग, हिकु ॼणो मारिजी वियो। सुञाणप ॻोठ नूर हसन वासी महदल सब्ज़ोई तौर थी। वाक़े बाद जवाबदार फरार। लाश अस्पताल मुंतक़िल। इलाइक़े में ॾाका पकड़जी वियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो बहलकाणी ऐं सब्ज़ोई धुरनि विच में हलंदड़ पुराणे कान्हे तकरार तां पेश आयो। वधीक जांच कई पई वञे।